कंडियारो खान वाहन भरिसां ॻोठ मोह मोहणी देरो वासी ॻोठाणे रियाज़ भागत पारां ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश ऐं बासरनि जी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते हुन दाहिंदे चयो त हू ग़रीब मिसकीन आहे। देह खान वाहण में संदसि ज़रई ज़मीन में घर में आहे, जंहिं ते हाणे बासर ग़ुलाम हैदर खोखर, संदसि साथी जान मोहम्मद लांघा, तालिब लांघा, अमजद जावेद माजिद मुंहिंजी ज़रई ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुन जो चवणु हो त मुंहिंजी ज़मीन जी बाउंड्री क्लासी बनीअ खे ट्रैक्टर ज़रिए कटण जी कोशिश करे रहिया आहिनि। बासर रोज़ाना मुंहिंजी ज़मीन ते हथियार बंद टोला करे अचनि था ऐं मूंखे हिरासा करे पिया वञनि ऐं मूंखे जानी माली नुक़सानु पहुचाइण जी धमकियूं ॾिनियूं पई वञनि, जंहिं सबबु हू परेशान आहे। अहिड़ी दांह हद जे खानवाणा थाणे ते पिणु दाख़िल कराई आहे। बासरनि जे ज़ुल्म खां हू तंग अची वियो आहे। दाहण बावजूदि केर बि दांह ॿुधण वारो न आहे। हुन SSP नुशरत फ़िरोज़ खां मुतालबो कयो त ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कंदड़ बासरनि ख़िलाफ़ क़दम खणी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।